सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं था हल्का रिपोर्टर महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में ज़िला जामशोर जे NAPS कोटड़ी ऐं मांझन तालकनि ते मुश्तमिल तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा कामयाब थियल उम्मीदवार जिन में MNA मलक असद सिकंदर ऐं MPA डॉक्टर सिकंदर शोरो सेवण शरीफ़ पहुची दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी ऐं मुल्क पाकिस्तान जी सलामती लाइ दुआ घुरी। सेवण में मलक असद सिकंदर ऐं डॉक्टर सिकंदर शोरो जो ज़िला जामशोर जे अॻूणे नायब नाज़िम अब्दुल हमीद बुलेदी पारां सनद शानदार इस्तक़बाल कयो वियो, जॾहिं त मलक असद सिकंदर ऐं डॉक्टर सिकंदर शोरो खे सेवण अचण ते अॻूणे नायब नाज़िम अब्दुल हमीद बुलेदीअ जे फ़र्ज़ंद वहीद अब्दुल हमीद बुलेदी पारां सिंध जी सकाफ़त लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त मलक असद सिकंदर पहिरीं बि केतिराई भेरा ज़िला जामशोर जो MNA रही चुको आहे, पर 2018 जी इलेक्शन में मलक असद सिकंदर कोटड़ी ऐं मांझन जे तक तां सूबाई असेंबलीअ जो मेंबर मुंतख़िब थियो हो।